ही सिलसिलो जारी आहे ऐं असां सां जंहिं तावन कयो आहे असांजे दोस्त असांजे प्यारे भाउ हा हा अरे असांजी नंढड़ी हिन सां हथ मिलाया हुनजे लाइ तोहफ़ो हिन लाइ तोहफ़ो गुड गर्ल माशाल्लाह माशाल्लाह ऐं असां वटि साहिल बिल्डर्स एंड डेवलपर्स जे तरफ़ां कुझु तोहफ़ा आहिनि अदा फिदा चांडियो भाउ खे आउं गुज़ारिश कंदुसि स्टेज ते अचनि ऐं साहिल बिल्डर्स एंड डेवलपर्स जो हिकिड़ो इश्तिहार आहे उहो बि ॾेखारियो वञे त महिरबानी थींदी भाउ फिदा चांडियो तव्हां चाचा आला नवाज़ खे गुज़ारिश आहे त चाचा आला नवाज़ अचनि हुनखे भाउ फिदा जे तरफ़ां हीउ तोहफ़ो आहे साहिल बिल्डर्स एंड डेवलपर्स हमज़ा ड्रीम सिटी जे तरफ़ां हे जीअं जीअं ॿार खे न मिलियो आहे तोहफ़ो हे दोस्त खणी था अचनि ॾींदा अदा फिदा चाचा आला नवाज़ किथे आहे चाचा आला नवाज़ जे लाइ तोहफ़ो आहे अदा सलीम शेख किथे आहे सिंध दोस्त सथ जो अदा सलीम शेख अचो भाउ अचो 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 भाकुर कोन पातो अथव अदा सलीम शेख जे लाइ बि साहिल बिल्डर्स एंड डेवलपर्स सिंध फ्रेंड्स फोरम सजाद सुहाग दोस्तनि जे तरफ़ां तव्हांजे लाइ तोहफ़ो आहे अदा सलीम भाउ मेराज खोसो भाउ तव्हांजे लाइ तोहफ़ो आहे असां वटि चाचा अली नवाज़ तव्हांजे लाइ तोहफ़ो आहे अदा फिदा खणी आयो चाचा अली नवाज़ खे मां तोहफ़ो ॾियां पंहिंजे हथनि सां भाउ ही महिमान नवाज़ी या मेज़बानी ॾिसो था फिदा चांडियो जी उतां ही तोहफ़ा खणी आयो आहे असांजे हिननि दोस्तनि जे लाइ भाउ असगर बुरड़ो अदा असगर कलहड़ो जिथे बि हुजे हुन लाइ तोहफ़ो आहे भाउ फिदा वटि अदा बशीर आरी सर जे लाइ तोहफ़ो आहे असां वटि भाउ बशीर आरी सर लाइ भाउ फिदा तोहफ़ो आंदो आहे ही सिंध फ्रेंड्स फोरम जे दोस्तनि जे लाइ कुझु दोस्तनि जे लाइ ही तोहफ़ा कुझु ॿियनि दोस्तनि जे लाइ तोहफ़ा ऐं सिक्स्थ बॉलीवुड जे तरफ़ां 10 लख रुपए जो तोहफ़ो आहे 10 लख रुपया उहो बि जल्दी ॾियूं था तव्हां मांखे हिक खे भाउ सुहेल अबड़ो भाउ फहद अबड़ो तव्हांजे लाइ तोहफ़ा आहिनि भाउ फिदा चांडियो वटि अदा अला बख़्श कलोड़े जे लाइ बि अदा फिदा अचे थो तोहफ़ो खणी आयो आहियां भाउ अला बख़्श कलोड़े लाइ अदा बीजल सिंधी जे लाइ बि तोहफ़ो आहे असां वटि भाउ बीजल सिंधी जे लाइ बि तोहफ़ो आहे बीजल सिंधी गूगल आहे हितां दुबई जो और इनकी जो डॉक्यूमेंट्री है वो भी चला दें साथ साथ तो हमज़ा ड्रीम सिटी की तो मैं अपने टेक्निकल क्रू को कहता हूं कि इनकी डॉक्यूमेंट्री भी चला दें कामरेड इरशाद चांडियो जे लाइ तोहफ़ो आहे भाउ फिदा चांडियो वटि लाड़काना सूबा सिंध पाकिस्तान का एक शहर जो जिला लाड़काना में दरियाए सिंध के किनारे आबाद है। लाड़काना का शुमार सिंध के बड़े शहरों में होता है। पाकिस्तान के दो साबिक वज़ीर-ए-आज़म जुल्फ़िकार अली भुट्टो और बेनज़ीर का आबाई जिला लाड़काना है। दूसरे यहाँ वादी सिंध की कदीम तहसीब का सबसे बड़ा मरकज मोइंजोदड़ो भी वाक़ई है। जावेद कोरेजो जे लाइ तोहफ़ो आहे भाउ फिदा चांडियो तरफ़ां
यहाँ पर तामीराती सरगर्मियाँ लाड़काना शहर को एक मॉडर्न शहर बना रही हैं। साहिल बिल्डर्स एंड डेवलपर्स का नाम आज लाड़काना में हर किसी की जुबान पर है। हाँ, दिलावर जिसकी जे लाइ वजह तोहफा उनके है। पेश किए गए बेमिसाल साहिल बिल्डर्स एंड प्रोजेक्ट्स को डेवलपर्स अवाम सिंध उन्नास में फ्रेंड्स फोरम बेहद तरफा। सराहा जा रहा है। वाह साहिल शबीर, बिल्डर्स एंड डेवलपर्स ने लाड़काना में अदा गफार सन कलोड़ो। 2019 में अपने वाह। काम का आगाज किया। और मुख्तसर अरसे में आज साहिल बिल्डर एक काबिल अदा डॉक्टर असद तुनियो साहब, डेवलपर्स के तौर तव्हां जे पर लाइ तोहफ़ो आहे लाड़काना में साहिल अपनी बिल्डर्स एंड मिसाल डेवलपर्स जे आम बन तरफां। गया है। आइए बात करते हैं साहिल बिल्डर्स के प्रोजेक्ट्स के बारे में। सन 2019 अदा में नवाज दल साहिल साहब, बिल्डर्स तव्हां जे लाइ ने तो- हमजा रॉयल सिटी फेज 1 पेश मौजूद। किया, जो कि मुख्तसर मौजूद अरसे में साईं। बुक हो अदा गया और दिलावर, बहुत से इलॉटीज रिहाइश वाह, तमाम घणो ज़बरदस्त सोशल ऐं सां गॾोगॾु इसके बाद पंहिंजे हमजा मिज़ाज रॉयल सिटी जी फेज 2 पेश किया गया, जो कि इंतहाई कामयाब रहा। पंहिंजी इसके सोच बाद सां, हमजा पर्ल सिटी भी पंहिंजे जज़्बनि कामयाब सां, प्रोजेक्ट साबित हुआ पंहिंजी धरती और सां अब जुड़ियल आहिनि। हमजा दिलावर साईं, ड्रीम तव्हांखे सिटी भली कार। पेश किया जा रहा है। इन तमाम प्रोजेक्ट्स की कामयाबी का सह हमारे इलॉटीज अदा मेराज संदीलो भा जिथे आयो हुन लाइ तोहफ़ो आहे। भा मेराज संदीलो लाइ, भा मेराज संदीलो जेको जिथे बि आहे हुन दोस्त खे असां घुरायूं त स्टेज ते अचनि ऐं तोहफ़ो वठनि साहिल बिल्डर्स एंड डेवलपर्स तरफ़ां। बाफ़िदा, वॾी महिरबानी तव्हांजी, वॾी महिरबानी तव्हांजी बाफ़िदा। ख़ुशि हुजो, आबाद हुजो, ज़ोरदार ताड़ियूं बाफ़िदा जे लाइ।